तारीख़ अपडेट कयूं पिया। दादूमा ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ त मेड़ खां ॻोठ काज़ी आरिफ वींदड़ मेन वाटर सप्लाई जी लाइन मां गैर क़ानूनी कनेक्शन पब्लिक हेल्थ जे SDO ऐं UC काज़ी आरिफ जे चेयरमैन काज़ी वाजिद अली मैसर जी हुकुम ते गैर क़ानूनी कनेक्शन कादिर बशको घोरड़ो राइस मिल ऐं सरवरो राइस मिल अलमका राइस मिल कारो सर्विस जतोई ऐं सरंज भट्टे जा केतिरा ई कनेक्शन कटिया विया आहिनि। उन मौक़े ते UC काज़ी आरिफ जे वाइस चेयरमैन अज़ीज़ुल्लाह मंगी, काज़ी सरफराज मैसर, सजाद सुमरो, वाजिद मैसर, काज़ी लुत्फुल्लाह मैसर, रियाज़ सुमरो, अली मोहम्मद चांडी चयो त गैर क़ानूनी कनेक्शन जे करे वाटर सप्लाई जो पानी काज़ी आरिफ ताईं न पियो पहुचे। अवाम पानी लाइ सख़्तु परेशान हो, उन करे गैर क़ानूनी कनेक्शन ख़त्म करे घरनि ताईं पानी पहुचाइणो आहे। इहो असांजो फ़र्ज़ु आहे त घर घर मिठो पानी पहुचाए वञे, जेको असां फ़र्ज़ु निभाए रहिया आहियूं। हिननि वधीक चयो त हाणे जेको गैर क़ानूनी कनेक्शन लॻाईंदो उन मथां क़ानूनी कार्रवाई कई वेंदी।